आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर ख़ैबर पख्तूनख्वा जे गादीअ वारे शहर पिशावर जो दौरो कयो आहे, जिते खेसि सिक्योरिटी सूरत हाल ऐं दहशतगर्दनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। सिपाही सालार सिक्योरिटी फोर्सिस जे अज़्म ऐं क़ुर्बानियुनि खे साराहियो ऐं उन्हनि जी शानदार कामयाबियुनि ते फ़ख्र जो इज़हार कयो। हुन चयो त असां न रुॻो दहशतगर्दनि जे नेटवर्क खे तबाह कयो आहे, पर उन्हनि जे ऑपरेशनल इंफ्रास्ट्रक्चर खे बि बर्बाद करे छॾियो आहे, जंहिंसां उन्हनि जे हमलनि जी सलाहियत में वॾी घटिताई आई आहे। आर्मी चीफ उन ॻाल्हि ते ज़ोर भेरियो त सिक्योरिटी फोर्सिस जे मुसलसल महिनत ऐं क़ुर्बानियुनि जे करे दहशतगर्दनि जे अहम अॻुवाणनि जो पीछो करे उन्हनि खे मारियो या गिरफ़्तार कयो वियो आहे। सिपाही सालार उन ॻाल्हि ते बि ज़ोर भरियो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ इहा जंग अञा ताईं जारी आहे। उन में पाकिस्तान जे सिक्योरिटी फोर्सिस जी जुर्रत, महारत ऐं लगन जो को मट न आहे। हुन चयो त दुश्मन फ़िरक़ेवार इख़्तिलाफ़नि ऐं ख़ौफ़ जा ॿिज पोखण जी कोशिशि करे सघे थो, पर असां उन्हनि जे मनसूबनि खे नाकाम करण लाइ हर मुमकिन क़दम खयों आहे त जीअं उन्हनि जी शिकस्त खे यकीनी बणाए सघिजे। जनरल सैयद आसिम मुनीर सियासी क़यादत सां बि मुलाक़ात कई। उन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ कयो वियो त दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में सियासी पार्टियुनि जी हिमायत तमामु घणी ज़रूरी आहे। हुन चयो त सिक्योरिटी फोर्सिस जी कामयाब कार्रवायुनि जे लाइ अवामी ऐं सियासी हिमायत ज़रूरी आहे। आर्मी चीफ वाज़े कयो त सिक्योरिटी फोर्सिस जूं सभई कार्रवायूं पाकिस्तान जी अवाम ऐं सरज़मीन जी हिफ़ाज़त लाइ कयूं पियूं वञनि। हुन वधीक चयो त असां दुश्मन जे हर वार जो जवाबु ॾींदासीं ऐं दहशतगर्दनि खे असांजी सरज़मीन ते ॿीहर क़दम रखण जी हिमत न हूंदी ऐं न ई उन्हनि खे वरी मौक़ो ॾिनो वेंदो।